बाबा मां मामा जी अखियुनि में तो अलाए किरो ॾिसियो पियो अचां। जेकर हाणे मामा खे नाकामीअ जो मुंहुं ॾिसणो पियो त हू तोखे बख़्श कोन कंदो। कंहिं मुर्स माण्हू जे लाइ चवी आहे। नाफरमानी आहे पर न तमां रनुन जो कम ही इहो आहे त मर्दनि खे टीकुरूं ॾियूं। चाचा मूं ग़लति त कोन चयो। बस हाणे बस रखां हिन निड़ीअ ते लत कढां हिन साह। जीअं मां चुप कंदो थो वञा ईअं तव्हांजी टाटा मदद थी वञे। हल त हल। छा तूं अदा खे माफ़ नथो करे सघीं? माफ़ी वारो वक़्तु गुज़री चुको आहे जामुल। हाणे पाणी तार थी चुको आहे। हाणे असां ॿिन्हिनि मां हिकिड़ो ज़िंदा रही सघे थो। का बि अहिड़ी सूरत न आहे रही जंहिंमें अदा बि ज़िंदा रहे ऐं तूं बि। हिकु सूरत में तुंहिंजो भाउ ज़िंदा रही सघे थो। उहो कीअं? मां निंड पवां अंदरां हथियार खणी पूरो बारूद मुंहिंजे सीने में लाए छॾ तॾहिं तुंहिंजो भाउ बची सघे थो। मुंहिंजी हयाती में इहो नामुमकिन आहे त को रहमान ज़िंदा रही सघे थो। माण्हुनि में पंहिंजनि जो एहसास हूंदो आहे पर तूं पंहिंजा सभु एहसास विञाए चुको आहीं। मूंखे पथर दिल बणाइण वारो सिर्फ़ तुंहिंजो भाउ आहे। भाउ तोखे त ख़बर आहे त जाबिर ख़ान पंहिंजी इज़त ख़ातिर पंहिंजी जान त ॾेई सघे थो पर ॿिए जी जान वठण में देर न कंदो। अॼु खां पोइ पंहिंजे भाउ खे मोह साए छॾ। शुरू कर मातम। मां सिर्फ़ तोखे हिन घर में इहा इजाज़त ॾींदुमि। फैसलो जाने या सुभाणे? फ़ैसिलो सुभाणे आहे चाचा। प्रेस सभिनि खे हिकिड़े ॾींहुं जी मोहलत ॾिनी आहे त सभु वञी सबूत गॾु कयो। पुट सबूतनि जी कहिड़ी ज़रूरत आहे? विच ते भलो साईं रखी ॻाल्हि निबेरे छॾे। चाचा जाबिर जो ज़ोर आहे त मां कंहिंखे कसम न ॾींदुसि न ई वरी वठंदुसि। ॻाल्हियूं सिर्फ़ सबूतनि जे आधार ते थींदियूं। पोइ त अलाए केतिरा कूड़ा सचा अची शायदि असांजे मथां ॾियारींदा। पोइ हुन ज़ालिम खे केरु मोकिलींदो? अलाह भलाई कंदो चाचा। मुंहुं ॾेई वठंदासीं। बाबा हिन ॻोठ जा समूरा माण्हू असांजी तरफ़ आहिनि। अम्मा इन भलाई जो अलाह हुननि खे अजूरो ॾींदो। असां ग़रीब दुआनि खां सवाइ ॿियो हुननि खे ॾेई बि छा था सघूं। बाबा चांहि पसंदि आई? चांहि ऐं तुंहिंजी न वणे। घणनि ॾींहंनि खां पोइ तुंहिंजे हथनि जी हीअ चांहि पीती आहे। बाबा मूंखे बि घणो टाइम थी वियो पंहिंजे हथनि जी तव्हांखे चांहि कोन पीआरी। चाचा तव्हां वेही पाण में कचहरी कयो। मां ॿाहिरि दोस्तनि थो वञा। हुननि सां कुझु सलाह मशवरो कयो। हिन वक़्तु सोबतान खे असांजे मथां पायूं। सिर्फ़ सोबत वारनि खे न पर नवाब ख़ान बि असांजे मथां ॾमरियल हूंदो। तव्हांखे कहिड़ो लाचार पियो हुयो जाबिर ख़ान खे पंहिंजी औताक़ ते राहियो? सॼी उमिरि सोट नवाब जा पेर महटिया हुन मां छा हासिल थियो? जेसी ताईं नवाब ख़ान लाइ खॾियूं न खोटींदासीं
तेतरो असांखे खंघंदो बि कोन। उन सां त अञा बि चिड़ी वेंदो। भाॼई नवाब खान जी अखियूं तॾहिं खुलंदियूं जॾहिं हुनखे का ठोकर अचे। इन करे असां जाबिर खान जी मदद कयूं था। इहो ई माण्हू आहे जेको नवाब खान खे लेटाए सघे थो। खुदा न करे जेकर हू फैसले में पाण में ठही वञनि त पोइ असांजे मुंहं में छा रहंदो? जाबिर खान छोरी ऐं छोरे खे वापसि कराईंदो ऐं नवाब खान कॾहिं बि वापसि न ॾींदो। ठहंदा वरी किथां? अदा वॾा जेकॾहिं नवाब खान विच में न अचे हा न त जाबिर खान हिन महिल सोबत वारनि खे धूड़ करे छॾिया। सोबत वारा कोले बि हथ न अचनि हा। इहो ई त मां सोचां थो। सोबत जी का दुआ खामजी वई त जाबिर जे चंपे मां आज़ाद थी वियो। अदा वॾा आख़िर केतिरो बचंदो? जॾहिं न जाबिर खान खां पची वियो तॾहिं बि जाबिर खान अधु मुंहुं करे पोइ छॾींदुसि। बाक़ी रहियल सां असां निपोड़े कढंदासीं। सुभाणे वञिजो फैसले ते, ख़बर त पवे त कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं थियनि। असांखे होॾे वञण जो कहिड़ो लाचार आहे। पाण ई सुभाणे असांखे ख़बर पइजी वेंदी। रमाने जेका हकीकत आहे त मूंखे सम्झाए। तूं इहो न सोचिजांइ त तोखे असां अध में छॾे ॾींदासूं। चाचा सबर जेका बि हक़ीक़त आहे मूं अव्हांखे ॿुधाई आहे। जेकॾहिं तलाक थियल न हुजे हा त मां मेहराब जी मौत जो इंतज़ारु कयां। ईअं राणी खे हिते वठी न चाहियां। जिन शायदनि जे साम्हूं या तलाक थी हूंदी उहे जाबिर जा ख़ासि माण्हू हूंदा ऐं उहे कॾहिं बि तस्लीम न कंदा त को तलाक थी आहे। अलाह भलाई कंदो चाचा, सच लिकंदो नाहे। ॾिसो त सुभाणे जाबिर कहिड़ियूं नयूं चालू थो खेॾे। रईस नवाब खान नाइंसाफ़ी न करे। बाक़ी जाबिर खान खे ॻाल्हियुनि में मां पाण खुटाईंदुसि। हमारा पुट नवाब साहब ॻाल्हियुनि जे आधार ते फ़ैसिलो कंदो आहे। वो नाइंसाफ़ी न कंदो। तूं उन तरफ़ां बेफ़िक्र रह। नवाब खान असूल परस्त वॾेरो आहे। इहो न सोच त तूं कंहिं ज़ालिम वॾेरे वटां आयो आहीं। असां नवाब खान जा हारी आहियूं। उहो असांजो वध मां वध ख़्यालु कंदो आहे। पर जेकॾहिं फ़ैसिले में तूं कूड़ो निकिते न त नवाब खान कंहिंजे मुंहं ॾे कोन ॾिसंदो। अल्लाह भलाई कंदो। रहमान जे मथां अहिड़ो ॾींहुं असीं कॾहिं बि अचणु कोन ॾींदासूं। जाबिर खान जा फ़क़ीर जा फंद कोन ॾिठा आहिनि। भले त ॻाल्हियूं करे दंग करे त ख़बर पवेसि। फ़ैसिलो जे असांजे हक़ में न थियो न त पोइ जाबिर खे आउं ॾसींदुसि त फ़क़ीर त फंद न त पोइ गंद जो गंद। रहमान पुट सुभाणे तोसां फ़ैसिले में वारिस ऐं अहमद गॾु हूंदा ऐं फ़ैसिले में जेका बि ॻाल्हि थिए न उन में जाबिर खे मुंहुं ॾेई मात ॾिजो। मां हुनजे कूड़ खे बर्दाश्त न करे सघंदुसि। ऐं नथो चाहियां त असांजे तरफ़ां खां फ़ैसिले में कोताही थिए। मामा पहिरियां त तव्हां नानी अम्मा जे करे बुआ जी हर ॻाल्हि खे बर्दाश्त कंदा हुआ, पर आख़िर हाणे तव्हां सां कहिड़ी मजबूरी आहे जो तव्हां बुआ जो हर तानो ऐं मेणो बर्दाश्त पिया कयो? ॾिस पुट, गंद गंद सां न ईंदो आहे पोइ। जेकॾहिं तूं पंहिंजी बुखी जहिड़ी थी वई आहीं त पोइ हिन घर जो सुख चैन आराम सभु तबाह थी वेंदो। मामा सभिनी जो चैन ऐं सुकून ते हिन बुआ बर्बाद करे छॾियो आहे। मञा थी त तुंहिंजी बुआ हर वक़्तु जहिड़ा कंदी रहंदी आहे, पर तूं हुन जूं ॻाल्हियूं ॿुधी अणॿुधी करे छॾींदी कर ऐं हुनखे मुंहं ते को बि जवाब न ॾींदी कर। हिकु न हिकु ॾींहुं पाण ई सम्झी वेंदी। कीअं न या मामा? कॾहिं कॾहिं त बुआ अहिड़ो थी ॻाल्हाए जो बर्दाश्त कई ॿाहिरि आहे। पुट तूं हुनखे वरंदी न ॾींदी कर। इन में हिन घर जी भलाई आहे। मामा तव्हां था चओ त उन में हिन घर जी भलाई आहे? मामा इहो मां अंदाज़ो करे ॾिठो आहे। जेतिरो असीं सबुर कंदीसीं न तेतिरो ई बुआ असांजी ॻीची में पवंदी। त पोइ असां बि तुंहिंजे बुआ जी वात हणणु शुरू कंदियूंसीं त छा पोइ ठहंदियूंसीं? एतिरो असां तोखे पढ़ायो लिखायोसीं, उनजे बावजूदु जेकॾहिं तूं ॼटनि जी ईअं वात हणंदी रहंदीअ त छा तूं ठहंदीअ? पर बुआ खे सम्झाइण जो ॿियो को हल न आहे। मम्मा तूं कुझु ॾींहं सबर कर।
तुंहिंजो पीउ पंहिंजा कमकार छॾे जॾहिं घर आयो त उन सां ॻाल्हाए करे तुंहिंजे बुआ जो बिलो कंदसि मां। मम्मा बाबा साईं अचे त उन्हनि खे चओ या त असांखे अलॻि राहे या हिन घर में जेकॾहिं उहा रहंदी न त पोइ असां न रहंदासीं। हीअं ई कंदसि पुटु, रुगो तूं पंहिंजे पीउ खे अचण ॾे। ही वरी ख़ुशि थियूं आहिनि त मूंखे घर मां कढी पाण नौकरनि सां मन मस्तियूं कनि। सिबियाणी आहे मुई जो ही रहंदियूं हिन घर में, ख़बर कान अथनि त सिबियाणी में सहब आहे। कमज़ोर थी वेंदुसि, जाबिर मुंहिंजे मथां हावी थी वेंदो। इहा तव्हांजी भुल आहे। मां दीनुअ खे सिर्फ़ इन लाइ तव्हां वटि मोकिलियो हो त तव्हां मुंहिंजा पंज आहियो। मता सुभाणे मयार ॾेई न वियो त मूं तव्हांखे यादि न कयो। पर अफ़सोस आहे तव्हांजी सोच जे मथां त तव्हां मुंहिंजी हमदर्दीअ खे कमज़ोरी सम्झी वेठा हो। नवाब खान ॻाल्हि हीअं थो करी जो सॼी ज़िंदगी तो असांखे भई हिंदौरनि में लोॾियो आहे। नवाब खान अॼु ताईं तो असां सां कहिड़ी हमदर्दी कई आहे जो तूं ॻणाइण थो चाहीं? अफ़सोस, सद अफ़सोस लाल खान, सॼी उमिरि मुंहिंजो हथु तव्हांजे मथां रहियो आहे। मां अखियूं बंदि करे पंहिंजूं ज़मीनूं तव्हांजे हवाले करे छॾियूं। जेको बि हिसाब किताब ॾेई वेंदा हो कॾहिं बि मां पनो उथलाए न ॾिठो। सुठ जे तो इहा भलाई कई आहे न असांजे मथां कान कई अथई, पंहिंजा फसल बचाइण लाइ कई अथई। बाजी ज़मीनियूं घेराबा थियण खां बचाई पियो त तोखे ख़बर ई त असां बस बस बात बंद रख। वॾो आयो आहे नवाब जूं ज़मीनूं ग़ैराबाद करण वारो। अरे तव्हां में सफ़ाई केतिरी आहे? मुंहिंजी हिकिड़ी ठोकर सां वञी ॻोठ जे ॿाहिरां किरंदो। नवाब खान असां तुंहिंजे कड़े ते न आहियूं वेठा जो असांखे ठोकर हणी ॻोठ जे ॿाहिरां कढंदे। तूं असांखे ॻोठ मां छा ॿाहिरि कढंदे? जेकॾहिं असां चाहियूं न त तुंहिंजे ज़मीन ते अचण आराम करे सघूं था। बात बंदि रख। जवाई तो बात बंद रख। नवाब खान सांस क्या था? उठा। बस राणा, बस बस थी न चओ मूंखे पंहिंजो भाउ न आहियां मां तुंहिंजो भाउ। इहा पंहिंजी हमदर्दी तूं पाण वटि रख। मां अकेलो पादर खाईंदो रहियुसि। रहण त पंहिंजी ॻाल्हि पर छॾाइण बि कोन आहे। न आहे मुंहिंजो भाउ। मूंखे कसम आहे पैदा करण वारे जी ज़ात जो मां जल्द राणे खान खे ॿधी तुंहिंजे पेरनि में न उछलायमि त मुंहिंजो नालो बि लाल खान आहे। बाबा जाबिर असांखे कोन छॾींदो। जेसीं ताईं मूंखे रहमान खे मारे नथो तेसीं ताईं सुख जो साह कोन खणंदो। पर ज़िंदगी ऐं मौत अल्लाह जे हथ में आहे थी। जाबिर असांजो कुझु बि नथो बिगाड़े सघे। बाबा पूरी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾी अथई। घर खां बेघर थियासीं पोइ बि असांजो पीछो नथो छॾे। हाणे जाबिर असांजो कुझु बि बिगाड़े नथो सघे। राणी तूं परेशान न थी। पहिरियां त असां अकेला हुयासीं, हाणे हमदर्द माण्हू असां सां गॾु आहिनि। अलाह कंदो जाबिर तव्हां हमेशह जे लाइ नाकाम थी हली वेंदो पुटु। पोइ तूं ऐं रहमान। छा बाबा तूं असां सां गॾु कोन रहंदी? मां आख़िरी वक़्त में पंहिंजा कख छॾणु नथो चाहियां। जेकर तूं असां सां नथो रही न त असां बि हिते कोन रहंदासीं। असां बि ॻोठ हलंदासीं। पोइ जाबिर मारे त भली मारे। चरी चाचे खे हितां कोन छॾींदासीं। बस तू रुगी दुआ कर त सुभाणे फ़ैसिलो आहे ऐं जाबिर खे शिकस्त ॾेई था मोकिलियूं। पोइ तूं चाचा ऐं मां सदा इन घर में रही पवंदासीं। पुट तव्हांजी ख़ुशी जे ख़ातिर त मां कुझु बि करे सघां थो। बाबा
असांखे न धन खपे न दौलत खपे, रुखी सुखी ते बि ज़िंदगी गुज़ारे छॾींदासीं, रब खां का बि शिकायत न कंदासीं। अलाह साईं खां इहा दुआ आहे त उन ज़ालिम जाबिर खां असांजी जान छॾाए। मानी आणे दे न अदार अचनि गॾिजी था तहां वारो चाचो हिते आहे कोने, हुननि खे रुलण जो मौक़ो मिली वियो। अची वियासीं अदा पते संभाल पंहिंजे पीउ खे। शेर हे मूंखे खिटीअ मां बेइज़्ज़तो करे हिते वठी आया आहिनि, सम्झाए पंहिंजनि खे। बाबा त न सुधरण जो आहे न सम्झाइण जो, बाबा जो त को बि इलाज न आहे। इलाज आहे अदा, इलाज आहे, रुगो तूं इजाज़त ॾे। कहिड़ो इलाज? जो दांद वारी नथ पई आहे न, हाणी नक में ॿधी जा छॾियूं थूणीअ सां। नथ हणी पी खे थूड़ी में ॿधनि। शेर शरीफ सलाह सुठी नहीं थई, वधीक तुंहिंजी मर्ज़ी आ। हला तोडी तुझा कुड अंदर सड़ियो पियो थी, चमी थी त मेहराब मरे मरे मरे। ए मेहराब सभिनी जो ख़त्मो खाई पोइ मरंदो। इहो आहे ॾाइणो आहे। ताहन किथे अदा और पट बना थई, और पट बना सभिनी जा गोॾा चटे पोइ छॾींदुसि। माट ओ छोरा मुंहिंजी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾियो, इन मोए मेहराब मूंखे ॾाढो तंग कयो आहे। मेहराब मां तोखे तंग कयो आहे? छा तो चए इहो खट जो पाओ? जिथे तो मूंखे मिले चवे तो मुंहिंजा शादी कर शिकिल मारियो। अम्मा सच्ची तोखे चए तो मूंसां शादी कर? हाणे तूं त बस कर वे, हाणे हिन चंपो लज़्ज़त छो कढी। अम्मा इन में ए बि कहिड़ो आहे, असांखे पंहिंजो नओं पीउ मिली वेंदो ऐं तोखे घर में कमाइण वारो लपाट जो हणाए। अम्मा मां त कमू खे बेवकूफ़ सम्झंदुमि, अॼु त कम जी ॻाल्हि कई अथई। भागो मारियो उठ जो गोॾो, मूंखे तो तंग करे ऐं तव्हां में ठुप गैरत कान्हे। अरे कुझु त गैरत कयो, हाणे नंढो मगज़ फाड़ियोसि, पोइ जेको थियो ॾिठो वेंदो। माना ॻाल्हि गैरत वारी आहे, गैरत कयूं अम्मा। मेरे लाभ खे कालो करे मारींदासीं, कालो। ओ रब्बा भाई, ने भाग अम्मा लिया तोखे शर्म नथो अचे? अरे कैसा कारो करे मारींदेसि, लानत पए वा कुल में, न तवा कुल न मौत, शर्म ई कोन थो अचेव। तोसा तो चयो। अरे आ छोरा, तोखे मां नथी चवां, कोन मुसा उठा त सही, तोखे शर्म नथो अचे? मजा नथी अचेव, मां सां त कारो कयोसि, बेशरम किथो जा। हाणे जेको लफ़्ज़ गवात सां ॻाल्हाए अथई न, ते वात भञी छॾींदीसांइ। अम्मा ने भागा ही नथो ॻाल्हाए, पर मां त तोसां ॻाल्हाए। अरे मां ठिकर तूं बि तूं वरी घटि घर जो हिकिड़ो हण त ॿियो खण। ने भागा छोरा। पुट जेकॾहिं फ़ैसिलो पिणनि जे ख़िलाफ़ थो थिए त छा अदा आज़ाद थी वेंदो? हाँ मामा तो आज़ाद है, फैसले में डोही बाबा थी तो, पर बाबा पंहिंजो ज़िद किथे तो छॾे? न बा, फैसले में भी तुझे मामा के ही डोही कंदो। पर हत बाबा आयो कहिड़े कम सां? राणी ऐं मेहराब जे निकाह वारो कागज़ खणण आयो। अॻ में त कंहिंजो निकाह लिखाई कोन, ऐं मुल्लो ईअं ई निकाह पढ़ी हलियो वेंदो, ऐं एॾो सियाणो जो राणी जो निकाह लिखाए रखी। वो इन करे जो बाबा के पहिरियां ई ख़ौफ़ हो किथे मामा राणी के भॼाए न वञे। उन करे बाबा सबूत तौर निकाहनामो लिकाए रखियो हूंदो, पर हाणे त राणी ऐं चाचा मेहराब जी तलाक थी चुकी, इन सबूत जी कहिड़ी हैसियत? पुट इहा ॻाल्हि मां पिणे सां कई हुई त जॾहिं मेहराब ऐं राणी जे विच में तलाक कराए छॾी आहे त पोइ छो नथो अदा मां हथ कढी त वञी राणीअ सां ज़िंदगी गुज़ारे? पोइ बाबा छा चयो? चए पियो त राणी ऐं मेहराब जे विच में तलाक किथे थी आहे? जेकॾहिं मां कावड़ में अची मेहराब जे निड़ीअ मथां लत रखी त छा इहा तलाक थी वई? तोबे ॾिस त सही मुड़सालो केॾा पाप खणंदो थो अते। हथ सां तलाक कराए ऐं मुड़सालो मञे ई कोन थो। तोबे मुंहिंजा मालिक तोबे। इहा ई त मां ॻाल्हि कयां थी त असांखे ख़बर आहे त तलाक थी वई आहे, पर असांजे ई मुंहं ते ॻाल्हि मञे ई नथो। पोइ जिन खे ख़बर ई न आहे उन्हनि खे किथे वठ ॾींदो? जेकॾहिं राणी ऐं मेहराब जे विच में तलाक ज़ाहिर न थी त पोइ छा थींदो? अलाह न कंदो जो ईअं थींदो। जेकॾहिं ईअं थियो त बाबा सभिनी जे साम्हूं
मामा ऐं राणीअ खे कारोकारी कराए मारे छॾींदो। अदा अदा शरीफ मोटे तू वो वारो वठराईस। हा दा वारो त वठायूंसि दा, पर ॿी ॻाल्हि त ॿुधो, पाणी आहे कोन, हर ॾेई 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 ज़मीनियूं असां सॼियूं पूरियूं करे छॾियूं आहिनि। अलाह कंदो पाणी अची वेंदो। पाणी अचे त को बिजू बिजू हणूं। ॿ अढाई चकर हणे त वठांसि थो वारो, सुबुह लाॻू हणा कई आहे मां बि। और सालू बाबा तकड़ो तकड़ो सहकंदो पियो अचे। आऊं दस माई साबा पादर, तंहिंजे करे सहकंदो हिते थो अचे। हा बाबा कर ख़बर काॾे पियो तकड़ो वञी। तकड़ो बकड़ो काॾे कोन पियो वञा। शेर मुंहिंजी ॻाल्हि ॿुध, अॼु मुंहिंजी गैरत जागी पई आहे।